उन मीटिंग हुई जैमें सॼे अफ़गाननि ऐं गैर मुल्की ऐं धारियनि जेको हिते सिंध जे अंदरि न फ़क़ति असांजे अमन अमान ऐं मईशत ते बोझ आहिनि, पर हाणे सिंध जे वजूद ते बि उन्हनि जो बारह जो सरेआम माण्हू मारनि था। कराचीअ में क़त्लेआम हो, क़त्लेआम हाणे अफ़गाननि वधी अचे हैदराबाद में कयो आहे। अॼु गॾियल ई मीटिंग कईसीं त सभु गैर मुल्की ॿाहिरि कढो ऐं जेके कमर्शियल इमिग्रेंट्स आहिनि ॿियनि सूबनि जा माण्हू हिते रोज़गार लाइ आया आहिनि, उनखे वर्क परमिट हुजे तो रोज़गार कनि, पर प्रॉपर्टी उन्हनि खे न हुजे। पर हिते त इहो इख़्तियार आहे त उहे सभु धारिया मारनि था हथियार खणी। अफ़गानिस्तान जो झंडो झूलाए ऐं सरकारी इदारनि जे साम्हूं दहशतगर्दी पिया कनि, उनखे को रोकण वारो कोन्हे। सिंध जे माण्हुनि खे ख़ौफ़ज़दा था कनि। कराचीअ जे कैपिटल में सरेआम फायरिंग हले थी, ॻोठनि ते शहरनि ते आम हमला आहिनि। शहरनि जे तहफ़ुज़ करण जी ज़िम्मेवारी रियासत जी आहे। रियासत सिंध जे माण्हुनि जो तहफ़ुज़ नथी करे, दहशतगर्दनि सां गॾु बीठी आहे। सरकार उन्हनि सां पीपल्स पार्टी जी सहूलियतकार बीठी आहे, उनजी मज़म्मत कयूं था। असां इन अमल जे ख़िलाफ़ 21 अगस्त ते एहतिजाजी वॾो धरणे जो ऐलान कयो आहे। गॾोगॾु असां फ़ैसिलो कयो आहे त धारिया कढो ऐं अॼु सरकार सां मिलण जे लाइ असां बाइकाट कयो आहे। सिंध हुकूमत जा वज़ीर सर्किट हाउस में 5 बजे वेठा आहिनि त असां सां मुलाक़ात कयो। असां जवाबु ॾिनो आहे त धारिया कढो ऐं जेको तव्हां बिल पास कयो आहे धारियनि जी वसंदनि अफ़गाननि जिन खे रेगुलर करण जो, इहो वापसि वठो। बिलावल काका जा क़ातिल गिरफ़्तार थियनि, कानून जे कटहरे में अचनि। सिंध जे माण्हुनि वटि पाण वटि रोज़गार कोन्हे, उहो मुआशी बदहाली जो शिकारनि तां लखें परॾेही वेहारे असांखे वेतर ख़तमु पिया कयो। हाणे उहे परॾेही बंदूक बरदार थी असांखे मारनि था ऐं सिंध जी पुरअमन अदम तशद्दुद जदोजहद जारी रहंदी गैर मुल्कियुनि खे ॿाहिरि कढण ताईं।